सिंध एक्शन कमेटी जो सरबराही इजलास जेएम से एडीफेस ॼामशूरो ते सैयद जलाल महमूद शाह जी सदारत हेठि थियो। इजलास में सिंध तहरीक पसंद पार्टी जो चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी, जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी, अवामी तहरीक जो सदर डॉक्टर रसूल बख्श खास कली, जस्म चेयरमैन रियाज चांडियो, इस्लाम खैरपुरी, करम हुसैन वसाण, अहमद सोलंकी, प्रोफेसर मुश्ताक बीरानी, प्रोफेसर मजीद चांडियो, रोशन अली बुर्डो ऐं ॿिया शरीक थिया। इजलास में 6 जून ते कराची में बहरिया टाउन ख़िलाफ़ धरणे जे इंतज़ामन जो जाइज़ो वरितो वियो। बहरिया टाउन ऐं ॿियनि सिंध दुश्मन मनसूबनि ऐं ज़मीनुनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ लिखियल ख़त अॼु गॾियल क़ौमुनि ऐं ॿियनि सफ़ारतकारनि ॾांहुं उमाइण जो फ़ैसिलो कयो वियो ऐं सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ 6 जून ते बहरिया टाउन जे मुख्य गेट आॾो ऐलानियल धरणे में सिंधी अवाम खे शिरकत जी अपील कई वई। इजलास में सिंध जे ज़मीनुनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ 6 जून वारे धरणे खां पोइ बि मुज़ामती तहरीक जारी रखण जो ऐलान कयो वियो। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे एसयूपी सरबराह जलाल महमूद शाह चयो त पीपल्स पार्टी ऐं आसिफ ज़रदारी सिंध जूं ज़मीनूं भुॻड़नि मिठो विकिरो करे रहिया आहिनि। ठटो मलीर ऐं ॼामशूरो जा डिप्टी कमिश्नर ज़मीन जे विकिरे में सौ मुलविस आहिनि। एसटीपी सरबराह कादिर मक्सी चयो त शुरूआत बहरिया टाउन जे मुख्य गेट आॾो धरणे खां कई वेंदी। ज़रूरत पई त बिलावल हाउस ऐं सीएम हाउस आॾो बि धरणो हणंदासीं। हर माण्हू चाहे थो त हीअ हर सूरत में धरनो लॻे ऐं हर सूरत में धरनो कामयाब थिए ऐं हर सूरत में धरणे जा नतीजा अचनि। सिंध में रहंदड़ हुजनि, ॿाहिरि मुल्कनि में जेके सिंधी वेठा आहिनि या पाकिस्तान खां ॿाहिरि सिंधी इस्लामाबाद लाहौर में वेठा आहिनि, सभिनी जी हिकु ई ललकार आहे त हिन धरणे में वधि खां वधि शिरकत थिए, धरणे जा नतीजा अचनि। इन मां असीं उमेद रखूं था त 6 जून ते सरकार कहिड़ा बि हथ नाट करे, कहिड़ा बि पंहिंजा एजेंट छॾे, उहे मनफ़ी प्रोपेगेंडाऊं शुरू करे छॾनि, पर लखनि जी तइदाद में माण्हू गॾु थींदा। जस्कम सरबराह सनान कुरैशी सिंध जे अवाम खे अपील कई त बहरिया टाउन जे मुख्य गेट आॾो धरणे में हू भरपूर नमूने सां शिरकत कनि। रियाज चांडे मुतालबो कयो त मलीर, ठटे ऐं ॼामशूरो जे डिप्टी कमिश्नरनि खे हटाए खेनि गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में संदनि ऑफिसनि जो घेराव कयो वेंदो। धरतीअ ते विलार, लखे एकड़ ज़मीनुनि ते गैर कानूनी कब्ज़ो, इंसानी हक़नि जी भञकड़नि ऐं इन्हनि मामलनि ते जीअं जीअं सिंध जे माण्हुनि जी जदोजहद, सिंध जी क़ौम परस्तरी जी जदोजहद सगारी थी आहे त बग़ावत जूं FIRूं ऐं हिन में पीपल्स पार्टी ऐं इमरान सरकार इहे सभु मुलविस आहिनि त सिंध जे माण्हुनि जी बका जी जेका जदोजहद असां शुरू कई आहे त ड्रेजारे ख़ौफ़ाए थो करे हीअ असांजे लखा एकड़ ज़मीनुनि ते कब्ज़ो करे ऐं विलार कनि, क़ाबिल मज़म्मत आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk